ॾिसजे त उठ कहिड़ीअ कड़ीअ थो वेहे, यानी ॾिसजे त छा थो ज़ाहिर थिए, मामलो कहिड़ी सूरत थो वठे ऐं नतीजो कहिड़ो थो निकिरे। दोस्तो, कंहिं सब्जी फरोश ऐं कुंभार गॾिजी भाड़े ते हिकिड़ो उठ वरितो। हिकिड़े पासे सब्जीअ वारे पंहिंजूं तरकारियूं लॾियूं त ॿिए तरफ़ वरी कुंभार पंहिंजा बर्तन भरिया। रस्ते तां हलंदे हलंदे उठ पंहिंजी गर्दन मोड़े भाॼियूं खाईंदो पियो वियो, जंहिं करे कुंभार दिलि में ख़ुशि पए थियो। कुंभार दिलि में चयो त ॾाढो चङो थियो जो मां त नुक़सान खां बची वियुसि, छाकाणि त बाज़ार में ॿिन्ही खे पंहिंजो पंहिंजो माल विकिणणो हो। जॾहिं बाज़ार जे मुंहं वटि पहुता ऐं जत उठ खे विहारियो थिए, तॾहिं सब्जीअ वारे चयो त ॾिसूं त उठ कहिड़ीअ कड़ीअ थो वेहे। होॾां वेहण लाइ उठ पहिरियां ई बदन खे उन पासे उछल ॾिनी जंहिं ॾांहुं मथसि कुंभार जा बर्तन रखियल हुआ। उठ जे वेहण सां कुंभार जा केतिरा ई थांव भॼी पुरज़ा पुरज़ा थी पिया। सब्जीअ वारे जॾहिं पंहिंजे ऐं कुंभार जे नुक़सान जो अंदाज़ो लॻायो, तॾहिं ॾिठाई त कुंभार जो वधीक नुक़सान थियो आहे। उन वक़्त खां इहा चवणी मशहूर थी त ॾिसजे त उठ कहिड़ीअ कड़ीअ थो वेहे। दोस्तो, वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो।